सिंध में केतरा ई ज़िला मुख़्तलिफ़ मेवनि ऐं ज़ाइक़े जे करे मशहूरु आहिनि। हितां जो मेवो न रुॻो ॾेह जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ऐं ॿियनि सूबनि पर परॾेह में पिणु मोकिलियो वञे थो। इन्हनि मेवनि में गिदरो पिणु खाइण में ज़ाइक़ेदार, मिठो ऐं गर्मियुनि जी मुंद जो थधो मेवो सम्झो वञे थो। इन मेवे जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त सिंध में गिदरे जे हवाले सां मशहूरु शेर खॾरो आहे, जंहिंमें तमामु घणे जझे तादाद में गिदरे जो फसल लही मार्केट में पहुचणु शुरू थी चुको आहे। गिदरे जो फसल लहण शर्ती केतिरई बेरोज़गार मज़दूर पिणु पंहिंजी किरत सां लॻी विया आहिनि ऐं रोज़ाने जी बुनियाद ते दिहाड़ीअ ते मज़दूर कनि था। सिंध समेत एशिया में गिदरे जी उपत जे हवाले सां बदीन ज़िले जो शहर खॾरो तमामु घणो मशहूरु आहे, जंहिंमें तमामु घणे तादाद में गिदरे जो फसल लहे थो। फसल लहण शर्त न रुॻो सिंध जे ॾुराहनि इलाइक़नि बल्कि पंजाब जा पिणु केतिराई बेरोज़गार मज़दूर हिते अचनि था ऐं रोज़गार कमाइनि था। बदीन ज़िले जे शहर खॾरो जो गिदरो मशहूरु थियण जे करे ऐं घणे तादाद में लहण करे जिते सिंध समेत मुख़्तलिफ़ ॿियनि सूबनि जी मार्केटनि ताईं पहुचे थो, त उते ज़मींदारनि जो चवणु आहे त गिदरे जी फ़ी पेती जंहिंजी क़ीमत 1200 रुपया हुअणु घुरिजे, हिन वक़्तु मुख़्तलिफ़ सबबनि जे करे 600 रुपए ताईं विकिजे थी। गिदरनि जा वापारी आहियूं, गिदरो पोखींदा आहियूं, आबादगार आहियूं। बदीन ज़िले में तमामु घणो गिदरो थींदो आहे, उन जो असांखे न रेट मिलंदो आहे। उन खां पोइ महांगाई आहे तमामु घणी, गाॾियुनि जा किराया बि महांगा आहिनि ऐं रोड बि टुटल आहिनि। असांजो माल जेको सो टाइम सां मंडी ते पहुचे कोन थो। असांजी हुकूमत खे गुज़ारिश आहे त असांजा रोड रस्ता ठाहिया वञनि ऐं उन खां पोइ असांजो जेको सो गिदरे जो रेट आहे उहो सो वधायो वञे। तमामु ख़र्चा तमामु काफ़ी घणा आहिनि। जी टमाटे जी मिटी पलीत थी वई आहे, ईअं असां गिदरनि वारनि जी मिटी पलीत थी वई आहे। किथे किथे खणींदा आहे गिदरो? असांजो गिदरो इस्लामाबाद वञे पियो, लाहौर वञे पियो, पिशावर वञे पियो, पूरे पाकिस्तान में असांजो गिदरो वञे थो, जंहिं ते असां जेको सो लख 1.5 लख रुपया हिकिड़ो ख़र्चु कंदा आहियूं। ॿाहिरां वापारी घुराईंदा आहियूं, ॿाहिरां मज़दूर घुराईंदा आहियूं, बारदानो वग़ैरह तमामु घणो ख़र्चु आहे। असांजी हुकूमत खे इहा अपील आहे त असांजो कुझु न कुझु तदारक कयो वञे। महिरबानी। ये वायरस भी लगे तो डाउन भी लगे थी, पोल्ट्री भी लगे थी, पोइ इन्हनि जे दवाउनि जा ख़र्चा बि इलाही था थी वञनि। हिकिड़ी दवा तक़रीबन 1500-2000 धारे थी वञे, ख़र्चो बि इलाही थो अचे। तक़रीबन हिकिड़े एकड़ ते 1 लख रुपयो ख़र्ची अची थो वञे, वधीक बि अची थो सघे, घटि कोन थो अची सघे। उहो तव्हां केतिरो उपत मिले थी फी एकड़ मां? तक़रीबन असांखे सुठी कमाई मिली थी वञे। हिन में केतिरियूं पेतियूं निकिरंदियूं फी एकड़ मां? एकड़ में तक़रीबन असांजूं पेतियूं निकिरी थी वञनि, तव्हांखे ॿुधायां 150 खां 200 निकिरी थी वञनि पेतियूं। किथे किथे मोकिलियो था? तक़रीबन मुल्तान भी मोकिलूं था, त पेशावर भी मोकिलूं था। असांजी पूरे 150 रुपया तारीख़ असांखे मिलंदी आहे। असीं उहे टिकुलियूं मार्का ऐं पेटियूं खणंदा आहियूं ऐं चूंड बि करे सघंदा आहियूं। हा, केॾी महिल ईंदा आहियो? असीं सुबुह जो 8 बजे ईंदा आहियूं, शाम जो 5 बजे वेंदा आहियूं ॻोठ। अच्छा, पेटियूं ठाहींदा आहियो? पेटियूं टोकींदा आहियूं ऐं चूंड बि कंदा आहियूं ऐं टिकुलियूं बि मार्का बि हणंदा आहियूं। 2.5 रुपया पेती मिलंदी आहे। सॼो ॾींहुं असीं 100 पेती ठाहींदा आहियूं, असांखे 250 रुपया मिलंदा आहिनि। सॼो ॾींहुं 250 रुपया मिलंदा आहिनि। पोइ ग़रीब माण्हू आहियूं, इहो गुज़र सफ़र कंदा आहियूं थोरो घणो। ॿियो काड़े में सॼो ॾींहुं चूंड कंदा आहियूं, 150 रुपया तारीख़ उहा मिलंदी आहे। थर मां आया आहियूं, मज़दूरी कोन्हे, थर में रुॻी वारी बि उॾा में, पोइ हिते रोज़गार लाइ आया आहियूं। पोइ हाणे किथे केतिरो चूंडियूं पिया, पैसो कमायूं था, वरी बचण लाइ वठो था वञूं सामान सण। ॿियो थर में हाणे असांखे अंदाज़ मिले कोन थी, छा कयूं? पोइ ग़रीब माण्हू हिते गिदरो था चूंडियूं। ख़र्चु उन ते ज़्यादा आहे, मार्केट असांखे गिदरे मिलंदी कोन्हे। उते ई असांजो 1 लख रुपया एकड़ ख़र्चु कयो वियो आहे। उते असांखे 300-350 रुपया पेती विकिणे करे ॾींदा आहिनि। हुन में ख़र्चो आहे 70 रुपए जी, त ख़ाली पेती 70 रुपए जी ख़ाली पेती मिलंदी आहे। पोइ किरायो कमीशन इहा असांखे रेट मिलंदो ई कोन्हे ऐं असांजो एकड़ 1 लख रुपया ख़र्चु कई हेतिरो थी पुॻो आहे। हाणे उन में ई मज़दूरनि ॿिया आहिनि, में असांखे मिलंदो बि कुझु कोन्हे, पर हाल छा कयूं? थोरो माण्हू केतिरे वक़्त खां कमु करी पियो चढ़ाई? मूंखे इलाही थिया आहिनि, 10-15-20 साल थिया आहिनि। अच्छा, ही मूंखे कमु कंदे हर साल पोखींदो? हर साल पोखींदो आहियां, पर फ़ाइदो कंहिं साल न मिलियो। रुई नुक़सान हेल बि अलाह साईं ख़ैर करे भई आहे। रुई नुक़सान अच्छा, फी एकड़ मां घणी पेतियूं कढी? पेतियूं साईं जे सुठी आहे त 300-400 मथे निकिरंदियूं आहिनि। भले इन खां सुठी आहे त 500 बि ॾियो वञे, ख़बर आहे? 500 खां मथे कोन थो। बीमारियूं कहिड़ियूं लॻंदियूं? बीमारियुनि में डौनी लॻंदी आहे, पाउडरी लॻंदी आहे, वायरस अची वेंदी आहे। वायरस आहे त पोइ माना मुकमल ख़तमु थी वञे, पर डौनी पाउडरी लॻंदी आहे। इनमें जेकी आहे ॿनी में लॻी वई आहे डौनी। अच्छा, दवाऊं नकली मिलंदियूं असली मिलंदियूं? दवाऊं नकली में असली मिलनि कोन थियूं। केतिरी दवा वठी था ॾियूं, उहा असरु करे नथी। असां हिन में 40-50 हज़ार जी दवा वारी आहे, को बि हिन में 3 एकड़ में 50 हज़ार खनि जी दवा विधी आहे, हिन में को बि फ़ाइदो कोन मिलियो आहे।
पर रुगी हाथी हारींदा वञो साॼो कुझु कोन थो मिले। अच्छा गडर में लगे थी गडर लॻे थी, हा तमामु गडर गिदरे में ॾिसो तमामु गडर घणी आहे, उनजी दवा ॾींदा आहिनि, असीं उनमें ॿ टे स्प्रे कंदा आहियूं तॾहिं उनमें नथी मरे, मतलब मरे नथी नथी मरे, न कुल दवा आहे। ज़राअत खाते में को अचो तो भई को ईंदा आहिनि हिते असांजी ॿनी में, पर हीअ वञी दवा हणो हीअ हणो सो असीं इहा हणंदा आहियूं, उहा कुझु बि कोन थी करे सघे। जेको भराई कंदा आहियूं ही काफ़ी जॻहनि ते मशहूरु हूंदी आहे। मिसाल तौरु फ़र्ज़ु करियूं पाण जी माल वेंदो आहे पंजाब वञे, इस्लामाबाद वञे, सरगोदा वञे या लाहौर वञे, हर ॻाल्हि दारो मदार हिन भराई ते हूंदो आहे। जेकॾहिं हीअ बहितरीनु साफ़ु सुथरी हूंदी आहे त अॻियां पेती जी डिमांड बि थींदी आहे। अगरि जेकॾहिं हिन में हिकिड़ो दाणो ख़राबु लॻियो वञे या को डंगे वारो लॻियो वञे या को टुटल वग़ैरह लॻियो वञे थो त मक़सदु हिकु पेती जे करे 100, 150, 200 पेती बि लुड़े सघे थी। सॼो दारो मदार हिन भराई ते हूंदो आहे ऐं तमामु सुठो हिन जो जेको अजुरो असांखे मिलंदो आहे। घणी भराई कंदो घणी सेम माल जेकॾहिं सुठो हूंदो आहे तक़रीबन त गाॾी जी भराई बि थी वेंदी आहे। साइज़ वारो माल हूंदो आहे, जेकॾहिं किंग जी भराई हूंदी आहे 12 दाणे जी त बाक़ी स्पेशल वग़ैरह डबल सुपर आहे या सिंगल सुपर वग़ैरह उहो थोरी तकलीफ़ ॾींदो आहे। पैसा घणा मिलंदा पेती ते या को तारीख़? सही हिते असां वटि जेको हिसाबु किताबु हलंदो आहे सो भराई जे हिसाब सां हलंदो आहे। केतिरो बि माल निकिरंदो आहे मक़सदु उहा भराई करे ॾियणो पवंदो आहे। पोइ जेके जहिड़े हिसाब सां माण्हू हूंदा आहिनि पंहिंजा हूंदा आहिनि त उन्हनि सां उहो हिसाबु लॻंदो आहे। जेकॾहिं पघार वग़ैरह वारो हूंदो आहे त उहो ॻाल्हाए ॿोलाए असीं चिटी मिटी कंदा आहियूं। बाक़ी पंहिंजो देरो वग़ैरह हूंदो आहे, पंहिंजे मिटनि माइटनि जो हूंदो आहे त उन सां को वग़ैरह हिसाबु किताबु कोन्हे। अंदाज़े सां हींअर हिन दौर जे हिसाब सां अॼुकल्ह आम जेको हले पियो घटि में घटि बि 20,000 रुपया हलंदी आहे। माण्हुनि में कोरोना वायरस हो, ईअं गिदरनि में बि वायरस आयो ऐं हींअर शुक्र आहे त असां हींअर हिन मां बि 1700-1800 पेतियूं कढियूं आहिनि। अञा बि अव्हांखे महसूसु कोन हूंदो त हिन में चूंड ठही आहे या कोन ठही आहे। ऐं शुक्र आहे असां ग़रीबनि जी बि रोज़ी खुली आहे ऐं ज़मीनदार 250 रुपया मज़ूरी असांजी। ऐं शुक्र आहे ज़मीनदारनि खे बि हींअर जाम मिलियो, उहे वीचारा बि ख़ुशि आहिनि। 2-3 साल त सभु परेशान हुआ, मज़दूर ग़रीब परेशान हुआ ऐं ज़मीनदार भी परेशान हुआ। 50,000 किराया लग रहा है, तेल महंगा है, खाली आते हैं, बिल्कुल खर्चा है, बिल्कुल रोड ख़त्म है। कितने वेले गायब पकड़ के जाते हैं? 24 घंटे टाइम होता है, बस परेशान लगे पड़े हैं। किधर किधर जाते हैं लेके ये? अभी मुल्तान जा रहे हैं, खरबूजा। किराया भी पूरा नहीं मिलता है। कितने जो है गाड़ी इधर से लोड करते हैं आप? बस 3-4 गाड़ी लोड रहे। गिदरे जूं इहे पेटियूं न रुगो पंजाब जे मुख़्तलिफ़ शहरनि लाहौर, मुल्तान, भावलपुर पर सिंध जी राजधानी कराची समेत इस्लामाबाद ऐं पिशावर जे ॿियनि शहरनि तरफ़ पिणु वञनि थियूं। गिदरे जे फसल जे हवाले सां ज़मींदारनि जो चवणु आहे त जेतिरा पैसा हू फसल ठाहिण में लॻाइनि था ओतिरी खेनि बचत या फ़ाइदो नथो थिए। ज़मींदारनि जो चवणु हो त वॾे पैमाने ते नकली दवाउनि जो विकिरो जारी आहे, जंहिंजी तरफ़ इंतिज़ामिया जो ध्यानु न हुअण करे खेनि इहो पिणु नुक़सानु थिए थो ऐं फ़ी एकड़ ते संदन 1 लख खां वधीक ख़र्च अची वञे थो। ज़मींदारनि जो चवणु हो त जेकॾहिं हुकूमत या वसवारा नंढे पैमाने ते आबादगारनि या ज़मींदारनि जूं इहे शिकायतूं हल कनि त मुल्क में पैदा थींदड़ मुख़्तलिफ़ मेवा या फ्रूट न रुगो ॾेह पर परॾेह मोकिले करे वधीक फ़ाइदो हासिलु करे सघिजे थो।